अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार आऊं मैं वहाँ सां गॾु नाज़िया मीर। नाज़रीन, मुल्क अंदरि एहतजाजनि जी मौसम हलंदड़ आहे। हिकिड़ा एहतजाज कनि पिया के तयारीअ में आहिनि, कंहिंजो एहतजाज हलंदड़ आहे ऐं हुकूमत उन्हनि सां ॻाल्हियुनि में बि रुधल आहे, पर अञा ताईं को खड़तेल निकिरंदे नज़र कोन पियो अचे। मां प्रोग्राम जे आगाज़ में ज़िक्र कंदसि जमायत इस्लामी जे धरणे ऐं एहतजाज जो। गुज़िरियल 4 ॾींहंनि खां ही एहतजाज हलंदड़ आहे, ही धरणो जारी आहे। ॼाणायो पियो वञे त जेसि ताईं का पक्की गारंटी असां हुकूमत खां न वठंदासीं तेसि ताईं हीअ एहतजाज ख़तमु न थींदो। हीअ एहतजाज जंहिंमें जमायत इस्लामी 10 मुतालबा ॾिना आहिनि। नाज़रीन, जेको बुनियादी ॿुधाए पियो वञे जेको मामिलो आहे उहो महांगाई आहे, बिजली जा ॻरा बिल आहिनि, IPP सां जेके मुआहिदा थियल आहिनि उन समेत ॼाणायो पियो वञे त जेसि ताईं हुकूमत ने ॾस में को वाज़े क़दम नथी खणे। अॼु जमायत इस्लामी इहा बि ॻाल्हि कई आहे त बिजली जा अघ लागत जे हिसाब सां तय कया वञनि ऐं इहो पिणु ॼाणायो पियो वञे त जेकॾहिं हुकूमत इन हवाले सां का पकी गारंटी नथी ॾिए त पोइ वरी ॿी सूरत में जेका फर्दर स्ट्रेटजी हूंदी उहा इहा हूंदी त 2 ॾींहंनि खां पोइ हिन वक़्तु जेको धरणो जारी आहे उहो आहे रावलपिंडी में लियाकत बाग वटि। पर हाणे ॼाणायो पियो वञे त उनखां सवाइ कराची में, पेशावर में, कोयटा में ॿियनि हंधनि ते बि एहतजाज जो जेको सिलसिलो आहे शुरू थी वेंदो। उन हवाले सां हुकूमत पारां ॻाल्हियूं बि थियनि पियूं ऐं पर अञा ताईं को ॻाल्हियुनि जो को नतीजो न निकितो आहे। ॿिए पासे नाज़रीन, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हिमायत कई आहे जमायत इस्लामी जे इन एहतजाज जी। छा PTI बि हिन धरणे में इन एहतजाज जो हिसो थी सघे थी, इन ते पिणु गुफ़्तगू थींदी। 5 तारीख़ ते बानी PTI जी गिरफ़्तारी खे 1 साल पूरो थियण वञे पियो ऐं 1 साल पूरो थियण ते मुल्कगीर एहतजाज जो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ बि ऐलान करे पई। ऐं उनखां सवाइ नाज़रीन असां ॾिसूं था त मुल्क जे ॿियनि हिसनि में बि मुख़्तलिफ़ मामलनि ते एहतजाज जो जेको सिलसिलो आहे जारी आहे। पर जेको बुनियादी नुक़्तो असां ॾिसूं था जंहिंजे करे जेको आहे उहो महांगाई आहे। अॼु 2 सुठियूं ख़बरूं साम्हूं आयूं आहिनि। हिकिड़ी ख़बर त इहा आहे त 7 महीननि खां पोइ आलमी रेटिंग एजेंसी आहे फिच, जंहिं पाकिस्तान जी जेका रेटिंग आहे उनखे बहितर करार ॾिनो आहे। जेका रेटिंग पहिरियां पाकिस्तान जी CCC हुई, हाणे उहा CCC+ उन्हनि कई आहे। उनखां सवाइ अॼु नाज़रीन नई मॉनेटरी पॉलिसी साम्हूं आई आहे। गवर्नर स्टेट बैंक जो इहो चवणु आहे त पाकिस्तान में जेका महांगाई आहे उन में बतदरीज असां ॾिसूं था त उन में घटिताई ईंदी पई वञे ऐं व्याज जी जेका शरह आहे अॼु हुन में बि 1 सैकड़ो लाथ कई वई आहे। पर हिन लाथ जो हिकिड़े आम माण्हू जी ज़िंदगी ते छा को फ़र्क़ु पवंदो आहे, या जेका ही रेटिंग जी असां ॻाल्हि कयूं था त बहितर थी आहे, हिन सां थींदो छा? इहो त ॼाणाए पियो वञे त जेके आलमी इदारा आहिनि उनजो एतमाद बहाल थींदो, पर हिकिड़ी आम माण्हू जी जेका ज़िंदगी आहे छा उन ते बि को फ़र्क़ु पवंदो? इन ते पिणु ज़रूरु गुफ़्तगू कबी। जेको ही ॼाणाए पियो वञे त महांगाई घटिजे पई, उनजो जेको असरु आहे छा उहो बि आम माण्हू जी ज़िंदगी ते पवंदो? उन ते पिणु असां गुफ़्तगू कंदासीं। उन समेत नाज़रीन जेके ॿिया मामला पॉलिटिकल फ्रंट ते आहिनि उनखे पिणु जेके प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उनजो तारुफ़ असां कराईंदसि। मूंखे जॉइन कियो आहे अॼोके पैनल में पाकिस्तान पीपल्स पार्टी जा MNA आहिनि मिर्ज़ा इख्तियार बेग साहब, वीडियो लिंक ज़रिए अॼोके प्रोग्राम जो हिसो आहिनि। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो सीनियर अॻवान आहिनि एडवोकेट अलीपल साहब, मूंसां गॾु वीडियो लिंक ज़रिए अॼोके प्रोग्राम जो हिसो आहिनि। मौलाना असदुल्ला भुट्टो साहब आहिनि, जमायत इस्लामी जा सीनियर अॻवान आहिनि, मूंसां गॾु फ़ोन लाइन ज़रिए अॼोके प्रोग्राम जो हिसो आहिनि। सीनियर सहाफ़ी ऐं तज़िया निगार डेली सिंधियार जा एडिटर आहिनि एजाज़ महर साहब, उहे पिणु अॼोके प्रोग्राम जो हिसो आहिनि। अवां सभिनी खे भलीकार, अवां सभिनी जी महिरबानी अवां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कजो। ऐं ॿियनि पैनलिस्ट जी इजाज़त सां मौलाना असदुल्ला भुट्टो साहब, अवां खां गुफ़्तगू जो आगाज़ कयां थी। एहतजाज हलंदड़ आहे, ॻाल्हियुनि जो दौरु काल्ह बि थियो, अॼु बि ॻाल्हियुनि जे हवाले सां हुकूमत जी तय थियल आहिनि ॻाल्हियूं, पर छा थिए पियो? अवां ॾिसो पिया जेके मुतालबा खणी जमायत इस्लामी एहतजाज करे पई उनजा के रिज़ल्ट्स ईंदे ॾिसो पिया। मौलाना साहब मुंहिंजो आवाज़ मथे पहुचे पियो, मूंखे ॿुधो पिया मां? नाज़रीन राब्तो मुनक़िद थी वियो आहे, कोशिशि कयूं था त मौलाना साहब सां ॿीहर राब्तो कयूं। हीअ एहतजाज गुज़िरियल 4 ॾींहंनि खां जारी आहे ऐं इन एहतजाज जे हवाले सां ॼाणायो पियो वञे त हिनखे अञा अॻियां हिन जो जेको दाइरो आहे उनखे वधायो वेंदो। मूंसां गॾु एजाज़ महर साहब बि आहिनि। एजाज़ साहब, कीअं ॾिसो पिया हिन एहतजाज खे, हिन धरणे खे? केतिरो अलार्मिंग आहे हिन हुकूमत जे लाइ? उनजी टाइमिंग खे कीअं ॾिसो पिया? ऐं ॾिसो पिया त हिन जा जेके घुर्बल नतीजा आहिनि या जेको टारगेट सेट करे जमायत इस्लामी उते वई आहे उहो हासिल करण में कामयाबु थींदी? एजाज़ महर साहब, नाज़रीन राब्तो मुनक़िद थी वियो, कोशिशि कंदासीं त एजाज़ महर साहब सां बि असांजो राब्तो थिए त जीअं असीं सूरत हाल मालूम करे सघूं। मूंसां गॾु
मिर्ज़ा इख्तियार बेग साहब भी आए हैं, अलीपल साहब भी मुझसे अगर मौजूद हैं। बेग साहब, आप ज़ाहिर है हुकूमती जो ये सारी टीम है, इत्तेहाद है, उसका हिस्सा हैं। पाकिस्तान पीपल्स पार्टी बड़ी अहम जमायत है। सबसे पहले तो इस एहतजाज के हवाले से 4 दिन से जारी है, हुकूमत की जानिब से मुज़ाकरात भी हो रहे हैं, लेकिन साथ साथ ये भी कहा जा रहा है कि हुकूमत बिल्कुल डटी हुई है कि IPPs के हवाले से तो जो वो मुआहदे किए गए हैं उन पर तो किसी तौर कोई बात नहीं होगी, कोई तब्दीली नहीं होगी। और फिर ये भी कहा जा रहा है कि ये जो बातें मुज़ाकरात होंगे, हम कोशिश कर रहे हैं कि मुल्क को चलने दिया जाए किसी तरीके से और मुज़ाकरात में कामयाबी हो जाए। लेकिन दूसरी तरफ से जो एहतजाज करने वाली जमात है, उनका ये कहना है कि अब एक ही हमारे पास जो रास्ता बचा है वाहिद, वो वही रास्ता है कि पुरअमन एहतजाज हो। और ये पुरअमन एहतजाज तब तक जारी रहेगा जब तक कोई पक्की ज़मानत नहीं मिलती हमें हुकूमत की जानिब से। क्या कहेंगे, कैसे देखती है पाकिस्तान पीपल्स पार्टी इसको, और जो हुकूमत की जानिब से जिस स्ट्रेटजी का यहाँ पर हम देख रहे हैं कि इस्तेमाल किया गया है, वो आपको कैसी लगती है? देखिए, ये बात तो बिल्कुल सही है कि IPPs के जो एग्रीमेंट साइन किए गए थे, उन एग्रीमेंट की वजह से जो इन्वेस्टर्स हैं, चाहे वो मुकामी हो या वो चाइनीज हो, टोटल तकरीबन 41 IPs हैं, जिसमें 21 चाइनीज के थे और 19 जो है वो लोकल्स के थे। तो वो IPPs ने जो एग्रीमेंट थे उसके मुताबिक कैपेसिटी चार्ज के मद में जो पैसे दिए जा रहे हैं हुकूमत को, सस्टेनेबल अब नहीं रहे, अब दोबारा फट गया है। अब जो यूनिट जो बंद पड़े हुए हैं, 4 तो खोल के हैं, उनको कैपेसिटी चार्ज दिया जा रहा है। तो ये अब लोगों के लिए बर्दाश्त करना इस बात को मुमकिन नहीं कि हम उन बिजली घरों की पेमेंट करें जो बंद पड़े हैं, हम उस बिजली घरों की उस बिजली की पेमेंट करें जो बिजली हम नहीं खरीद रहे। तो ये एक आम आदमी का सवाल तो बड़ा मासूमाना है और सही है, सवाल बनता है। लेकिन इसमें दूसरे एंगल पे आप ये देखें कि हुकूमत के साथ ये बड़ा वक्त सख्त आ गया है। जब ये एग्रीमेंट हो रहे थे और फाइनेंसिंग बैंक 10 साल की कर रहा था, मैंने उस वक्त तमाम हमारे जो कुलीग्स हैं, दोस्त हैं बिजनेस कम्युनिटी में, एप्टा में उनको ये कहा था कि जब ये एक साथ 10 साल के बाद ड्यू होंगे तो ये हुकूमत के लिए बहुत बड़े बोझ होंगे कि आपको डॉलर में इनकी अदायगी करनी है। वही हुआ। अब ये 15 अरब डॉलर के ये चाइनीज IPP जो है वो ड्यू हो चुके हैं। इसमें $5 बिलियन चाइना ने कैश इन्वेस्ट किया था और बाकी $15 बिलियन जो है वो बैंकों से लेके, इसमें 10 साल का लोन था जो अब खत्म हो गया, उसकी मुद्दत खत्म हो गई। लिहाजा वो कहते हैं उसको वापस करें, और वापस करने के लिए पाकिस्तान की सॉवरेन गारंटी है, पाकिस्तान की IPPs की हमारे ये कैपेसिटी चार्ज की पेमेंट 460 और 450 अरब रुपए नहीं हुई है। तो ये तमाम चीजें एक साथ आ गई हैं और ये हुकूमत के ऊपर एक तरह का बोझ, पहाड़ जो है वो टूट पड़ा है। अब अभी गए थे अपना औरंगजेब साहब जो वजीर खजाना है, उनके साथ साग डार साहब भी थे, माशी टीम भी थी। जाने से पहले उन्होंने हमें कायमा कमेटी में पूरा कॉन्फ्रेंस लेके डिस्कस किया था। ये जिन जिन चीजों के लिए गए थे उसमें पहला तो यही था कि ये $15 बिलियन के 5 साल और बढ़ा दें। हम इसकी पेमेंट जो है अभी नहीं कर सकते, इसको रीशेड्यूल कर दें 5 साल में। इसमें 2 चीजें हैं, एक तो ये कमर्शियल बैंकों के कंसोर्शियम है, एक्सिम बैंक चाइना का है, उसके CIBC बैंक है। दूसरे वो कंसोर्शियम, वो जो कमर्शियल बैंक है, उन्होंने एक इंडिकेशन दिया है कि $1.3 अरब इजाफे देने पड़ेंगे अगर 5 साल के लिए इनको मौखर किया, रीशेड्यूल किया, तो $15 बिलियन वाले जो हैं वो हो जाएंगे $16.3 बिलियन। अब आप देखें कि ये प्रेशर कम नहीं हो रहा है, ये प्रेशर आगे भी बढ़ते नजर आ रहा है वक्ती तौर पे, अगर आप इससे निकलना भी चाहें तो। उसके अलावा औरंगजेब साहब ने जो बात की कि भाई 460
बिलियन रुपीस की जो लोकल कैपेसिटी चार्ज हम नहीं दे पा रहे उसको भी मौखर कर दें। वो तैयार नहीं है चाइनीज आईपीपी किसी सूरत में भी। वो कहते हैं कि नहीं, मुआहदे के रूप से ही आप हमें करें। अब तीसरी चीज है मुआहदे का जायजा या रिव्यू, जो आपने भी कहा, मैं भी कह रहा हूँ, कॉलम भी लिखे हैं, मैं प्रेस कॉन्फ्रेंस में फेडरेशन ऑफ पाकिस्तान चैम्बर की बैठा हूँ। मुझे नजर आ रहा है कि ये नारकी फैल रही है, मुझे नजर आ रहा है कि ये आईपीपी हमें सिविल वॉर की तरफ लेके जा रहे हैं, मुझे नजर आ रहा है खानदानों में 18,000 बिल के ऊपर खुदकुशियां हो रही हैं, मुझे नजर आ रहा है कि दो भाइयों ने एक दूसरे को बिजली के बिल के ऊपर ज्यादा आने पे और अपना हिस्सा ना देने पे मार दिया। तो इससे ज्यादा मैं समझता हूँ अनारकी और नहीं हो सकती। मैं हुकूमत के, हम पीपल्स पार्टी हिस्सा है, हम हुकूमत के साथ हैं और हम हुकूमत को आखिर हद तक सपोर्ट कर रहे हैं। लेकिन अब ये देखना है कि इस वक्त आवाम रिलीफ चाहती है। इस वक्त एक तो गर्मी की शिद्दत है, लोड शेडिंग बर्दाश्त नहीं हो रही। जहां पे बिजली नहीं दे रहे, वो तो इसलिए नहीं दे रहे कि वहां पे चोरी है, गुंडाबाजी है। लेकिन जहां बिजली दे रहे हैं वो बिल इतना ज्यादा आ गया है कि अब वजीर आजम छोटे पीरियड के लिए आए हैं कि 3 महीने के लिए चले हमें पेमेंट, आप हम नई बढ़ाई हुई कीमतें नहीं लगाते, 3 महीने के लिए हम इसको मौखर करते। तो लेकिन ये 2-2, 3-3 महीने, 2 वीक, 1 हफ्ते, ये मसले ऐसे हल नहीं होते। हमें जामे बुनियादों के ऊपर इसका मसला हल करना है। हम जो 43,000 बिजली जो है पैदा हो रही है और हमें लेना जो पड़ रहा है वो 22,000 सिस्टम ले सकता है, और उस सिस्टम में भी हमें 13,000 इस वक्त हम उठा रहे हैं क्योंकि बाकी जरूरत नहीं है, इंडस्ट्रीज बंद हो गई हैं, प्रोडक्शन कम हो गई है, बेरोजगारी बढ़ रही है, तो हमारी खपत भी कम हो गई है। तो वहां तो आईपीपीएस को बैठे बैठे, सोए सोए, बंद हुए भी इलेक्ट्रिसिटी चार्ज मिल रहा है हमारे जेबों से, जहाँ पे ये सर्कुलर डेट बढ़ रहा है और कीमतें बिजली के आईएमएफ के कहने पर बढ़ रही। तो ये सब बातें मैं नाजिया इसलिए बतला रहा हूँ कि ये बड़ी गंभीर सिचुएशन और एक साथ ये सब चीजें आई हैं। और बहुत सारी चीजों में मुझे लग रहा है कि अगर हम मुआहदे इस बुनियाद पर रिव्यू करते हैं एमिकेबली बैठ के, तो मैं इसके फेवर में हूं। हम तो ये नहीं कह रहे कि आप अपने वायदे, इंटरनेशनल कमिटमेंट, सॉवरेन गारंटियों को तोड़ दें। ठीक, लेकिन आप समझते हैं कि रीनेगोशिएट हो सकते हैं और होने चाहिए? बात सुने, ये मैं जुमला बहुत जरूरी कहने जा रहा हूँ जी। राजिया, ये जरूर से सुने। इन आईपीपीज में बहुत सारे आईपीपीज ऐसे निकले हैं जिन्होंने ओवर इन्वेस्टिंग करी है। $50 मिलियन का जो प्रोजेक्ट है वो $100 मिलियन में लगाया है और 100 मिलियन के ऊपर 17% गारंटेड प्रॉफिट लिया है हुकूमत से, और ये 10 सालों में इनके सब पैसे आ चुके हैं। और वो सबूत मिल गए हैं कि एक ही सप्लायर का, एक ही प्लांट, एक ही कैपेसिटी की, एक जगह $55 मिलियन पे लगा है, एक जगह $107 मिलियन में लगा है, वही कैपेसिटी। तो ये तो थेफ्ट है, ये तो रिपिंग ऑफ है इस गरीब मुल्क को। लिहाजा अगर आप ये साबित कर दें कि ब्रीच ऑफ कॉन्ट्रैक्ट हुआ है, यानी आपके कॉन्ट्रैक्ट में ब्रीच हुआ, तो वो एग्रीमेंट नन एंड वाइड हो जाता है। ये कानून कहता है और मैं बड़ी जिम्मेदारी से मैं बात करूं। लिहाजा अगर आप उनसे बात करें कि ये आपने चोरी करके डबल कीमत दिखा के 17% 10 साल तक उनसे लेते रहे हैं आप अपने इन्वेस्टमेंट पर रिटर्न, ठीक, खुल गई ये चीज। अगर हम इसको किसी भी अदालत में लेके जाते हैं तो ये ब्रीच ऑफ कॉन्ट्रैक्ट का केस है और आपका एग्रीमेंट नन एंड वाइड हो जाता है। लिहाजा बेहतर है कि अब आप, ये मोहम्मद अली साहब ने इस पर काम किया था केयर टेकर गवर्नमेंट में, बल्कि उससे पहले इमरान साहब के वक्त में भी इसमें काम हुआ था, लेकिन दबाव थोड़ा सा आया, बाहर का दबाव ज्यादा था
और हमने हाथ खड़े कर दिए, और आज हमारे गरीब लोग बिलबिला रहे हैं। आज 18,000 20,000 ठीक बेग साहब, आपने सारी गरीब सूरत हाल होते हैं। बताई कि उस वक्त क्या प्रेशर था, इस वक्त किस प्रेशर को, लेकिन अगर वो प्रेशर हुकूमत नहीं ले पा रही या उसको लेने के लिए तैयार नहीं है, क्योंकि हुकूमत तो बड़ा दो टोक कह रही है कि हम किसी सूरत इसको तब्दील नहीं करेंगे। सेकेंडली जो आपने बात की कि इस वक्त जो सूरत हाल है, हर तरफ हम देख रहे हैं कि मुल्क में एक एहतजाज चल रहा है और ज़ाहिर है बुनियादी मसला उसमें महंगाई है, तो एक अनारकी वाली सूरत हाल है। तो ऐसी सूरत में अगर हुकूमत कुछ नहीं कर पा रही, आवाम को रिलीफ नहीं दे पा रही, हल नहीं निकाल पा रही मुश्किलात का, तो फिर तो ये समझा जाए कि हुकूमत नाकाम हो चुकी है। देखिए, इस बार आपको बलूचिस्तान में भी एजिटेशन नजर आ रहे हैं, आपको बन्नू के पीके में भी नजर आ रहे हैं, जमात इस्लामी भी इसमें आ गई है, पीटीआई भी है, और मुफ्ती इस्माइल साहब ने भी कल अपना यहाँ कराची में कहा कि जी ये टैक्सेस खत्म किए जाएं जो हुकूमत ने लगाए हुए हैं बिजली के बिलों पे, और उन्होंने बतलाया कि ये 300-400 अरब रुपए का एक झटका है जो पब्लिक सेक्टर डेवलपमेंट प्रोजेक्ट जो 1400 अरब का है उससे कम किया जा सकता है। और अभी वजीर आजम ने 250 अरब रुपए ऑलरेडी जो लो एंड कंज्यूमर हैं उनकी 3 महीने के लिए मौखर कर दिए बिजली की तो कीमतें बढ़ाई थी, जून जुलाई अगस्त फिर सितंबर से वो लग जाएंगी। तो मेरे कहने का मकसद है IMF भी आपके साथ साथ चल रहा है स्टाफ लेवल एग्रीमेंट साइन करने के बाद। अब वो आज जो न्यूज है वो ये है कि 21 अरब डॉलर के फंड्स अरेंज करने इस साल जिनकी अदायगियां करना है, और आपने यूएई, सऊदी अरेबिया और चीन से जो कर्जे हैं उनकी रोल ओवर करवाना है, और IMF की बोर्ड में जाने से पहले ये तीनों ममालिक जमानत देंगे, गारंटी देंगे कि वो रोल ओवर अपने डिपॉजिट सेफ डिपॉजिट कर देंगे आपके साथ, जो 10 अरब के करीब बनते हैं। तो आप देखें कि कितनी चैलेंजेस हैं। मैं समझता हूँ हम तो अलाइज हैं हुकूमत का इस मौके पे जितना साथ दें, क्योंकि ये वो वक्त है जहाँ पे हमें कौम बन के इन चैलेंजेस का मुकाबला करना है। लेकिन ये डायलॉग के अंदाज में इसको ना लिया जाए। मुझे पता है कि गरीब आदमी के लिए जिसकी 40,000 देख साहब, दूसरे पैनलिस्ट को भी शामिल गुफ्तगू करते हैं। आपकी सारी सूरत हाल आपने रखी है और कुछ इसी किस्म की बेबसी का एतराफ़ हुकूमत का हर रहनुमा इस वक्त करता हुआ नज़र आ रहा है। उनका यही कहना है कि चैलेंजेस बहुत ज़्यादा हैं, लेकिन हुकूमतों का तो फिर काम ही यही है कि चैलेंजेस का मुकाबला भी करना है और फिर रिलीफ भी देना है, पॉलिसीज़ कुछ ऐसी लानी है। जमात इस्लामी मां नाज़रीन मौलाना असदुल्ला भुट्टो साहब, अलीपल साहब, एजाज मर साहब भी मुसां गॾु मौजूद हैं। मौलाना साहब, मुझे आवाज़ हमारी पहुंचे पियो, ॿुधो पिया मूंखे? मौलाना साहब, मुझे आवाज़ हमारी पहुंचे पियो? मौलाना असदुल्ला साहब, मुझे आवाज़ ॿुधो पिया वहाँ, मूंखे ॿुधो पिया वहाँ? नाज़रीन, कोशिश कयूं था मौलाना साहब सां ॻाल्हाए सघूं, उन्हनि जो मौक़िफ़ बि शामिल कयूं ऐं फर्दर जेका स्ट्रेटजी आहे जमात इस्लामी जी धरणे ऐं एहतजाज जे हवाले सां उन हवाले सां बि ॻाल्हायूं। एजाज साहब, मुंहिंजो आवाज़ पहुचे पियो वहाँ ताईं? हेलो जी एजाज साहब, मूंखे थोरो ॿुधाइजो जेका सूरत हाल आहे। अवां ॿुधो बेग साहब चवनि पिया त जेतोणीकि असीं हिसो आहियूं पर अहिड़ी जेका नारकी आहे, अहिड़ो सूरत हाल असीं बि ॾिसी करे परेशान थी विया आहियूं, साथ ॾियूं पिया पर सूरत हाल कीअं ॾिसो पिया हिनखे नाकामी जो एतराफ़ चइजे हुकूमत जो? तक़रीबन जेको हर अॻुवाण आहे कुझु इन क़िस्म जूं ॻाल्हियूं ई करे पियो। ॾिसो, पहिरियों त मां बैंक साहब खे लॻी लिपटी न करण ऐं सिधियूं ॻाल्हियूं करण ते उनजो शुक्रियो थो अदा कयां। उन बजाए में वेही ऐं जेके माण्हू रुमाल में वेड़े ॻाल्हि कंदा आहिनि उनजे बजाए बेग साहब हक़ीक़त खे साम्हूं आंदो, ऐं इहो हिकिड़ो सुठो स्पिरिट आहे। ऐं उन कंहिं बि मसइले जे हल जी निशानदेही करे उनखां पोइ ई उनजो को हल तजवीज़ करे सघे थो। IPP जे जेतिरे क़दुरु तालुक़ु आहे जंहिंजे करे मुल्क में तवानाईअ जो बहरान आहे, उनजी ॾिसो न त इहे हिकिड़ा जेके बि मुआहिदा थिया आहिनि इहे मुजरमाणी हिकिड़ी हरकत ऐं ग़फ़लत आहे
ऐं सिधो सऊं इन में हुननि जो पंहिंजो ज़ाती मफ़ाद टकराव में अचे थो ऐं पंहिंजो पाण खे फ़ाइदो ॾियण जे लाइ इन में कया। भले पीपल्स पार्टी हुकूमत में न हुजे पर सभ खां वधीक IPPS जी परमिशन जेको आहे उहो पीपल्स पार्टी जे 2008 खां 13 ताईं जे दौर में ॾिनी वई। नवाज़ शरीफ़ साहब इन जी शुरूआत कई ऐं वॾा वॾा प्रोजेक्ट जेके आहिनि उहे नवाज़ शरीफ़ ॾिना। त बेनिफिशरी बि इहे पाण आहिनि वेठा, हुकूमत में शामिल इहे ई धुरियूं, पीपल्स पार्टी हुजे, नून लीग हुजे या ॿिया केर बि हुजनि। त इहे शयूं आहिनि जिन में फराड कयो वियो आहे ऐं एॾो त केतिरा ई बेग साहब जीअं आइडेंटिफाई कयो त तव्हांजो हिकिड़ो प्रोजेक्ट जेको आहे हिकिड़ी कैपेसिटी जो $50 मिलियन में थो लॻे त ओतिरी कैपेसिटी जो ॿियो जेको आहे त उहो $100 मिलियन में थो लॻे। त उन खां अलावा काफ़ी अहिड़ा बि आइडेंटिफाई थिया आहिनि IPPs जन मशीनरी जे नाले ते स्क्रैप घुरायो आहे। स्क्रैप घुराए ऐं हिकिड़ो फर्ज़ी तौर ते फंक्शनल ॼाणाए पंहिंजे पावर प्रोडक्शन ॼाणाए उनखे पैसा ॾेई रिश्वत ॾेई माण्हुनि खां पूरा कमीशनिंग सर्टिफिकेट वठी ऐं उन ते जेको आहे बिलिंग कंदा रहिया आहिनि। त ही एॾी ख़तरनाक हद ताईं इहा हिकिड़ी चैलेंज आहे ऐं तमामु वॾो जेको आहे मां सम्झां थो त इक़्तिदार में वेठल इक़्तिदार जे मालिक धणियुनि जो पंहिंजो मफ़ाद टकराव में आहे ऐं जन बि इहे मंज़ूरियूं ॾिनियूं आहिनि उन्हनि खे जेको आहे टंगियो वञे, उन्हनि खे इन शइ जो ज़िम्मेवार करार ॾिनो वञे त तव्हां जेके बि एग्रीमेंट कया आहिनि इहे एॾी वॾी इन में लापरवाही ऐं जेको आहे त उहा छो कई वई आहे ऐं जेके जंहिं IPPs वारनि कूड़नि फर्ज़ी बिलनि ते जेको आहे ऐं उन्हनि शयुनि ते जेको आहे वरितो आहे पाकिस्तान गवर्नमेंट खां पैसा वरिता आहिनि इन्हनि जो एहतिसाब थियणु घुरिजे। जेसि ताईं इहो मामिलो न थींदो हिकिड़े पासे का इहा फॉरेन इन्वेस्टमेंट कोन्हे, ही ड्रामेबाज़ आहिनि। सभु हिननि पंहिंजे मुल्कनि में कंपनियूं ठाहे ॿाहिरि मुल्कनि में कंपनियूं रजिस्टर कराए फ्रंट मैन खणी ऐं उनखे फॉरेन इन्वेस्टमेंट ॼाणाए जेको आहे फ्रॉड कयो आहे पाकिस्तान सां, इहा का इन्वेस्टमेंट कोन्हे। मां सम्झां थो त इन जो जेकॾहिं पाकिस्तान खे बचाइणो आहे, अवाम खे फौरी रिलीफ ॾियणो आहे त IPPs सां फौरी तौर ते जेके बि इहे एग्रीमेंट आहिनि इहे कैंसिल करे या इन्हनि खे तव्हां जेको आहे रीनेगोशिएट कयो। छो त वॾे में वॾो ज़ुल्म ॾिसो तव्हां त जेके शुगर मिलूं पाकिस्तान में बिजली ठाहिनि थियूं उहे बगास मों थियूं ठाहिनि। मूं अॻु में बि शायदि तव्हांजे प्रोग्राम अलाए कंहिं ॿिए प्रोग्राम में चयो त उन्हनि खे तव्हां जेको आहे प्योरली हिकिड़ो जेको फालतू मवाद आहे तव्हां गनो जेको रस कढी उन खां खंडु था ठाहियो, उन खां पोइ वरी ॿी शइ जेको बचे थो फोग उन मां गतो बि ठहे थो ऐं शीरो बि ठहे थो, अल्कोहल बि ठहे थी, उन खां अलावा ॿियूं बाय प्रोडक्ट्स आहिनि त उन मां बिजली था ठाहिनि। उनजी का इंटरनेशनल डॉलर में का शइ को वास्तो कोन्हे। पर 2018 में नेपरा उन्हनि शुगर मिल जे जेको मुनाफ़ो वठनि पिया डॉलर में उन्हनि ॿियनि IPPs जे तर्ज़ ते उन्हनि जो इहो केस ख़तमु कयो। जंहिंखां पोइ वरी PDM जी गवर्नमेंट आई शहबाज शरीफ़ साहब जी, उन अची वरी जहांगीर तरीन वॾा महांगा लायर कया हायर करे ऐं केस दाख़िल कयो ऐं नतीजे में नेपरा पोइ ते हटी वई ऐं वरी उन्हनि खे जेको आहे त डॉलर में मिलणु शुरू थिया। त ही कहिड़ी जेको आहे त हरामपाई जी हद आहे तव्हां जंहिंजी हिकिड़ी लागत तव्हांजी जेको आहे उहा रॉ मटीरियल लोकल आहे उनखे तव्हां डॉलर में कन्वर्ट करे ऐं प्रॉफिट था वठो वेठा। त इहो बि हिकिड़ो मां सम्झां थो तमामु फिट केस आहे ऐं इन जे ख़िलाफ़ जेको आहे त उहो थियणु घुरिजे। 24 रुपया जेको अॻूणो निगरान वज़ीर आहे उहो त चवे त 24 रुपया हर माण्हू फी यूनिट ते IPPs जो भत्तो थो ॾे। त इहो कहिड़े खाते में जेको आहे तव्हां मुंहिंजो पंहिंजो नंढड़ो घरु आहे हिकिड़ो 3-4 कमरनि जो, उनजो 85,000 रुपया मुंहिंजो बिजली जो बिल आयो आहे। ॻाल्हि आहे त हीअ अंधेर नगरी जेको आहे त उहो केसि ताईं माण्हू ॿाहिरि पाण में जेके जॉइंट घरनि में रहनि था, गुजरांवाला में उन नंढे भाउ खे क़तल करे छॾियो, बिजली 10,500 बिल हुयो। टीना में कल्ह जेको आहे हिकिड़ो रिपोर्ट थियो आहे त उन में उते बिल हुनखे 16 लख रुपया बिल आयो आहे जेको 1000 रुपयो ॾिहाड़ी मज़दूर थो कमाए। ऐं जॾहिं इस्लामाबाद पावर सप्लाई कंपनी खां पुछो वियो त हुननि चयो त असां खां ग़लती थी वई आहे एंट्री में, तंहिंजे करे जेको आहे त असां हिनखे करे छॾींदासीं। त हीअ जेको माण्हुनि खे टार्चर था ॾियनि वेठा, स्टेट जा इदारा वेही लुट फुर था कनि पिया। ऐं अॻु में असां वटि हिते 9 तारीख़ बिल रीडिंग थींदी हुई, हाणे उहा 14 तारीख़ 15 तारीख़ 17 तारीख़ खणी था वञनि त जीअं उहो 200 वारो या 300 वारो जेको केप आहे उहो क्रॉस थिए त हुन ते अपर जेको आहे स्लेब उनजी जेको आहे असां उन्हनि खे करे सघूं। त इहो ज़ुल्म जेको आहे मां सम्झां थो त इन में इहो टेक्निकल दहशतगर्दी आहे, डिजिटल दहशतगर्दी आहे हुकूमत जी ऐं उनजी रियासत उनखे सपोर्ट थी करे वेठी। इन्हनि खे फौरी तौर ते उपाउ वठणु घुरिजनि ऐं आम माण्हू खे को रिलीफ मिलणु घुरिजे न त माण्हू त ईअं ई मरी वेंदा।
जी जैसा बिल्कुलु उन ई शइ खे अॻियां वधाईंदासीं। हिकु पासे असां ॾिसूं था त 22 करोड़ आवाम, ॿिए पासे 40 ख़ानदान ऐं हुकूमत जो जेको मौक़िफ़ साम्हूं अचे पियो उहो बि सभिनी जे साम्हूं आहे। अलीपल साहब, अव्हां छा चवंदो सूरत हाल ते? जमायत इस्लामी जो एहतजाज जारी आहे, PTI भरपूर हिमायत करे पई, छा शामिल थियण जो बि को इम्कान या कहिड़ी का ॻाल्हि ॿोल थी आहे? ॾिसो, जमायत इस्लामी वारो इशू त ईअं आहे त उन में ॿ टे शयूं थी सघनि थियूं। हिकिड़ो त पब्लिक जो इशू आहे, ख़ासि तौर पे जमायत इस्लामी जेको आहे सो उनजो एजेंडा पब्लिक जो आहे। ॾिसो, पार्टी कहिड़ी सां मुंहिंजो तालुक़ु हुजे, पर हू हुननि इशू जेको आहे सो बिल्कुलु हू पब्लिक जो खयों आहे। तंहिंजे करे PTI उनखे बिल्कुलु जॉइन करण जो जेको आहे सो इरादो कयो आहे या हेसि ताईं शामिल बि थी चुका हूंदा। ऐं ॿी हवाले सां जेकॾहिं सियासी तौर ते ॾिठो वञे त जेकॾहिं सभु जमहूरी क़ुवतूं पाण में मिली करे कंहिं शइ जे पोयां इहो वज़न रखनि थियूं त इन में को हर्ज न आहे। ही सभु अवामी मुतालबा आहिनि ऐं त मुंहिंजी ज़ाती ख़्वाहिश आहे त ही जेके बि हुकूमतनि में वेठा आहिनि इन्हनि जे लाइ मशहूरु आहिनि ऐं कुझु असांजी पंहिंजी पार्टी लाइ ॿियनि लाइ मशहूरु आहिनि। सभिनी खां पहिरीं इहो आहे त ही जेके IPPs आहिनि इहे, जीअं बेग साहब ॿुधायो त सिलेक्टेड माण्हू आहिनि ऐं सिलेक्टेड कंपनियूं आहिनि मुल्कनि जूं, उनमें मुफ़ाद आहिनि ऐं पाण मञी त असांजी पार्टी बि हिनजो हिसो ई। पर वरी भुट्टो साहब ॿुधायो त भई बेनज़ीर साहिबा जे वक़्त में बि थियो, नवाज़ शरीफ़ साहिब जे वक़्त में थियो। हिन जी हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी अहम अथव, मुफ्ता इस्माइल साहब ॿुधाईंदो आहे त हिन मुल्क खे जेके हुकूमत गवर्न कनि था उहे सिलेक्टेड ॿ टे के आहिनि ख़ानदान, उहे जेके आहिनि से हिनखे रूल कनि था। जेके पोइ HSN मां पढ़ियल आहिनि, ग्रामर स्कूल्स जा पढ़ियल आहिनि, उहे ई माण्हू ही IPPs ठाहे पंहिंजो उते ई डॉलर्स में कमाईंदा आहिनि। वरी हाणे नओं शो पियो हले, हाणे खणी पुराणनि ॻाल्हियुनि ते त बेग साहब वारा हुकूमत में आहिनि ऐं होॾा नवाज़ शरीफ़ वारा साहब वारा, त उहो त कंट्रोल न करे सघिया। पर हाणे जेकॾहिं हिननि जो वाक़ई इरादो आहे अहिड़ो त हाणे जेको सोलर स्कीम हले पई त उहा सोलर स्कीम बि ॾिसो केॾो गुनाह आहे, कबीर आहे त तव्हां जॾहिं किथां रोड तव्हांखे ख़बर हूंदी आहे, तव्हां प्लानर आहियां, रोड इते ई मटींदो त तव्हां छा वञी कंदा आहियो, 10 साल पहिरीं वञी उहा ज़मीन ग़रीबनि खां वठी अधु मुड़ीअ में ऐं पोइ वरी उन ई साॻी पंहिंजी ज़मीन वरितल जेका हूंदी आहे उन पंहिंजे ई ठीके में ॾींदा आहियो। मिनिस्टर हूंदा आहियो, कंहिंखे चवंदा आहियो वठे, माना सभु पैसा तव्हांजे घर में अचनि। त सोलर स्कीम जेका हाणे स्टार्ट कई आहे त बाबा हुकूमत सोलर पई ॾिए त उन सोलर जा ठीका जेके आहिनि से सरकार जेका आहे से पंहिंजी धुरनि खे ॾिए पई एज़ अ पॉलिटिकल गिफ्ट या ब्राइब। त घटि में घटि इन शइ खे कंट्रोल कंदा आहिनि। उहो बि ॾाढो सोलर ॾाढो महांगो पवंदो, जेको सरकारी तौर ते वेंदो उहो सरकार खे महांगो पवंदो, सरकारी ख़ज़ाने ते बोझ हूंदो, वरी उनखे IMF खे असांखे पैसा ॾियणा पवंदा, वर्ल्ड बैंक खे असांखे पैसा ॾियणा पवंदा। पर जेका इहे टैक्स वेक्स हणी इहो धंधो कयो आहे शुरू, इहो सॼो फ़ाइदो जेको आहे वरी पोइ सिलेक्टेड ग्रुप खे थींदो। इहो जापान या जीअं नेल्सन मंडेला खे चयो वियो त भई हीअ जेके गौरनि तोखां हीअ अहिड़ी हालत कई आहे, हाणे तूं इन में इंसाफ़ कहिड़ी ॻाल्हि आहे? चई इंसाफ़ जूं ॿ शयूं, या त हिननि खे सज़ा आहे जेका नथो चए इहा मिले, पर ही ख़ाली अची इज़हार कनि त असांखां ग़लती थी वई आहे। तंहिंजे करे आउं चवंदुसि त पीपल्स पार्टी ऐं नून लीग इहे मिली अची अवाम जे अॻियां माफ़ी वठनि त ही ग़लती थी वई आहे। हीअ रुगो हशर IPPs में न आहे, शुगर मिल्स में बि हीअं आहे। नानी वेड़ो आहे, नवाज़ शरीफ़ साहब, ज़रदारी साहब, इन्हनि जूं पंहिंजूं शुगर मिलूं आहिनि, कमंदनि जा रेट इहे न ईंदा आहिनि तेसिताईं तय न थी सघंदा आहिनि। आबादगार असां लठियूं पिया खाईंदा आहियूं, त रुगो इहो मुल्क जी पूरी गवर्नेंस हिननि जे हथ में आहे। हाणे इनखे जीअं ज़िक्र थियो ऐं बेग साहब बि जेका ॻाल्हि कई त ज़ाहिर आहे ही हिन वक़्तु ओचिती सूरत हाल नज़र अचे पई। हू चवनि पिया त ओचिती सूरत हाल साल रहिया आहिनि, मुख़्तलिफ़ हुकूमतूं रहियूं आहिनि, जंहिंमें ख़ुदि अवां जी जेका पार्टी जी जेका हुकूमत आहे उहा रही आहे, उनजो बि ज़िक्र थियो छो न थी सघियो। जी ऐं अञा तव्हांखे 2 स्टेप अॻिते वधी इहो ॿुधाईंदो त IPPs जा ही जेके ठेका ॾिनल आहिनि इन्हनि जो ॿिया कई रिपरकशन्स ऐं कंसिक्वेंसिस आहिनि। इहो फ़क़ति उन टाइम ते करे सघियो पिए जंहिं वक़्त ते एग्रीमेंट कई पई वई त भई इन जा नतीजा कहिड़ा निकिरंदा, उहो ई लीडर सोचे सघियो त स्टेटमेंट को हुजे हा त उहो सोचे हा। हाणे हिननि कॉन्ट्रेक्ट्स मां निकिरण लाइ फ़क़ति पहिरीं ॻाल्हि त तव्हांखे इंटरनेशनल लिटिगेशन में वञिणो पवंदो। एज़ अ लॉयर आई एम टेलिंग यू, बेग साहब खे बि ख़बर हूंदी, भुट्टो साहब खे बि ख़बर हूंदी, कंपनीज़ ईअं न छॾींदियूं, कंपनीज़ बिलियन रुपीज़ जा लॉयर्स खड़ा करे छॾींदियूं ऐं पाकिस्तानी रियासत में दम न आहे जो हुननि सां ईअं एंड कनि इन्हनि ठीकनि खे। ॿियो इहो आहे त इन्हनि ठीकनि जो असरु पाकिस्तान जी सिक्योरिटी जे हवाले सां, मिसाल एटॉमिक न्यूक्लियर प्लांट्स, ॿियूं सभु शयूं आहिनि ऐं
काफ़ी हद ताईं अॻे डीप इहे किसा वञनि था, तंहिंजे करे आहे उन्हनि खे न छॾींदुसि, पर मामला ईअं ख़राबु थींदा। ऐं ॿी ॻाल्हि त जेको रूलिंग एलीट अवाम जो फ़िक्र नथो करे ऐं उन जी क़ुर्बानीनि ते या उन जी जेको ज़िंदगियुनि ते वेही सियासत करे या पैसा कमाए, उहे पैसा उनखे कॾहिं बि कमु न ईंदा। हींअर जेका सूरत हाल आहे उहा असीं पाण ॾिसूं पिया त ॾाढी जेका आहे सा, ऐं उनजो नतीजो हाणे अॻिते भले जमायत इस्लामी धरणो वेठी आहे, पीटीआई बि शामिलु थी वञे हली, पर आउं नथो सम्झां त पाकिस्तानी हुकूमत ऐं रियासत उन लाइ को वे आउट आहे, छो जो अॻियां क़ाबू लॻा पिया आहियूं, असीं सभु गिरवी लॻा पिया आहियूं, इन्हनि जूं कंसिक्वेंस अञा ॾाढियूं सीरियस आहिनि, वधीक सीरियस आहिनि। ठीकु आहे, मां न पिया सम्झो त कोई वे आउट आहे। मौलाना असदुल्ला भुट्टो साहब सां बि राब्तो बहाल थियो आहे। मौलाना साहब हींअर मुंहिंजो आवाज़ मां थी पहुचे पियो? मौलाना साहब मूंखे ॿुधो पिया मां? जी 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 मौलाना साहब, अवां जेको एहतजाज आहे चौथे ॾींहं में दाख़िल थियो आहे, धरणो बि हलंदड़ आहे, छा अपडेट्स आहिनि, को रिज़ल्ट निकितो आहे इन 4 ॾींहंनि जे एहतजाज जो? असल में हिनते जेका हुकूमत आहे उन हुकूमत सिर्फ़ु जेको आहे IPP खे ख़ुशि करण लाइ जेके पाकिस्तान में इक़बाल शुरू कयो, उनजे ख़िलाफ़ जेको आहे हाफ़िज़ नईम रहमान जमात इस्लामी जी तरफ़ां आवाज़ उथारियो वियो ऐं उहो मुअसर आवाज़ एतिरो आहे जो हाणे हिन खे पाकिस्तान जे बची बची आवाज़ आहे। ऐं इन में आवाज़ में हिन वक़्तु हर क़िस्म जा माण्हू जेके आहिनि उहे पॉलिटिकल पार्टी ज़बान ऐं इलाइक़े खां बालातर थी करे हिसो बणिया आहिनि ऐं साथ ॾेई रहिया आहिनि। त इहा जेका तहरीक शुरू थी आहे, इहा तहरीक जेका आहे उहा कंहिं हिकिड़ी पार्टीअ जी न आहे, बल्कि इहा तहरीक जेका आहे अवाम जी तहरीक आहे ऐं इन तहरीक में हर क़िस्म जा माण्हू शामिल आहिनि। ऐं हाफ़िज़ साहब जेको आहे उहो सॼी क़ौम जी नुमाइंदगी करे रहियो आहे। इनखे असां सम्झूं था त हीअ जेको हिन वक़्तु तहरीक हली रही आहे, इहा तहरीक जेका आहे कंहिं पार्टीअ जी या कंहिं माण्हू जी या कंहिं इलाइक़े जी न आहे, बल्कि ही पाकिस्तान जे अवाम जी, पाकिस्तान जो ग़रीब अवाम जेको आहे उहो निशान आहे। ऐं हिन वक़्तु जेको अवाम आहे उहो टैक्स सां परेशान आहे ऐं टैक्स बि जेके आहिनि उहे तेज़ा टैक्स बि बेशुमार आहिनि ऐं उहे टैक्स जेके आहिनि उहे IPP जे नाले सां ॿियनि नालनि सां मुल्क में आयत कई वियूं आहिनि ऐं उहे ग़ैर मुल्की जेके कमाईदार आहिनि या IPP आहिनि उन्हनि खे ख़ुशि करण लाइ उन्हनि खे इहो मौक़ो ॾिनो वियो आहे त उहे पंहिंजी जेके आहिनि IPP जेके आहिनि उहे लुटमार। इन करे जमात इस्लामी जे तरफ़ां हाफ़िज़ नईम रहमान जेको आहे अवाम जी नुमाइंदो बणी ऐं उन जेको आहे तहरीक सेखारी आहे त असां जेको पाकिस्तान आहे जो अवाम जो पाकिस्तान आहे इहो IPP जो न आहे, इहो जेको आहे वॾेरनि जो न आहे, इहो जेको आहे उहो सरमाएदारनि जो न आहे, इहो जेको आहे अवाम जो पाकिस्तान आहे। पर मौलाना साहब, अवां ज़रूरु ॿुधो हूंदो त हुकूमत इहो वाज़े कयो आहे त IPP सां जेके मुआहिदा आहिनि, ज़ाहिरा जेके ही मुआहिदा थियल आहिनि उनखे जेकॾहिं असीं ख़तमु कयूं था त तमामु वॾो नुक़सानु असांखे ॾंड जी सूरत में पाकिस्तान खे अदा करिणो पइजी सघे थो। उन समेत जेको मौक़िफ़ अचे थो साम्हूं त हुकूमत वाज़े चए पई असीं न वेंदासीं। बेग साहब, मैं आपकी तरफ आती हूँ आपसे भी ज़रूर कमेंट लेती हूँ उस पर। मौलाना साहब, इहो ॿुधाइजो त हुकूमत वाज़े ॼाणाए पई त असां IPP सां जेके मुआहिदा आहिनि उहे त ख़तमु कोन कंदासीं, तब्दील न कंदासीं। अवां खां अॻु अलीपुर साहब हुते गुफ़्तगू कई, हुननि चयो त जेकॾहिं जमायत इस्लामी जो एहतजाज हले पियो, जेकॾहिं PTI बि हुन में शामिलु थिए थी, एहतजाज कयूं था, उन खां पोइ बि जेको ही वारो जेको मुतालबो आहे ही त पूरो थींदे नज़र कोन पियो अचे। सख़्तु क़िस्म सां असां क़ाबू थियल आहियूं, तमामु घणा हिन जा कॉन्सिक्वेंसिस ऐं रिपरकशन्स ईंदा साम्हूं, हिन जे करे हिन जो त को रस्तो कोन मौजूदु। त जेका जमायत इस्लामी ॻाल्हि करे पई त पकी गारंटी वठी वेंदासीं ऐं मुतालबानि जी मंज़ूरी जी सूरत में ई असीं वेंदासीं, न त दाइरो वधाईंदासीं। त हाणे फर्दर छा हिकमत अमली आहे ऐं हुकूमत सां ही ॻाल्हियूं कहिड़े नुक़्ते ते बीठल आहिनि, किथे पहुतियूं आहिनि, थोरो हिन हवाले सां असांखे ॿुधाइजो। असल में ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु जेको आहे उहो
पाकिस्तान में जेके मुक़्तदिर क़ुवतूं आहिनि ऐं IPPs आहिनि, बेरून मिलिट्री क़ुवतूं आहिनि, उन्हनि सां मुक़ाबिलो आहे। छाकाणि त हे जेको निज़ाम आहे इहो उन्हनि इनिशिएट कयो, उन्हनि पंहिंजी कमाई लाइ ठाहियो। हाणे उन निज़ाम खे जेकॾहिं तोड़ियो वेंदो त ज़ाहिर आहे उहे उनजे मुक़ाबले में ईंदा ऐं उहे उन्हनि जे मुक़ाबले में आया आहिनि। हिन वक़्तु आवाम जेको आहे उहो बि इन ॻाल्हि खे सम्झी चुको आहे त हिन वक़्तु असां जेकी कुझु करे रहिया आहियूं उहो हिकु ज़ात जे लाइ न आहे, हिकु पार्टी जे लाइ न आहे, बल्कि आवाम जे लाइ आहे। ऐं इहो जेको तहरीक हली रही आहे, इहा तहरीक बज़ात ख़ुदि जेका आहे हाफ़िज़ नईम रहमान साहिब हाणे हिन ॻाल्हि जो वाज़े ऐलान कयो आहे त इहा असांजी आवाम जे हक़ जे लाइ तहरीक आहे ऐं उनजे लाइ IPPs जेके आहिनि उहे सभ खां वॾी रुकावट हुई ऐं उन्हनि IPPs जेके आहिनि उहे जेके मुफ़ादात आहिनि उन्हनि खे ख़तमु करण जे लाइ इस्तेमालु कया आहिनि। ऐं हीअ जेका तहरीक आहे इहा बुनियादी तरह सां उन IPPs जेके आहिनि उन्हनि जे मफ़ादात खे मुंहुं ॾियण जे लाइ आहे। ऐं असां जमात इस्लामी जे तरफ़ां कोशिशि करे रहिया आहियूं त असां जेको आहे उहो बैनुल अक़वामी ऐं ख़ासि तरह सां IPPs जो मुफ़ाद जेको आहे उन मुफ़ादात खे ऐं उनमें जेके मुआहिदा आहिनि उन्हनि खे ख़तमु कयो वञे ऐं IPPs खे जेको आहे उहो नाकाम बणायो वञे। इन करे असां सॼे पाकिस्तान जी अवाम खे बि अपील कंदासीं, जमातुनि खे बि अपील कंदासीं, आम माण्हुनि खे बि ऐं अपील करण जी ज़रूरत बि न आहे छाकाणि त माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजे ॾिसे ऐं मामले में जेको आहे उहो कोशिशि करे रहिया आहिनि ऐं जमात इस्लामी जो साथ ॾेई रहिया आहिनि, तहरीक में इनिशिएटिव थी रहिया आहिनि। ऐं इहा अलाह जी महिरबानी आहे त असांजी जेका तहरीक आहे इहा हेठां खां वठी मथे ताईं जाम जेको आहे हुनखे मक़बूलियत हासिल थी वियो आहे ऐं इंशाअल्लाह अलाह चाहियो त इहा जेका अवामी तहरीक है ये कामयाब थी। ठीक, बेग साहब क्या रिस्पॉन्ड करेंगे आप, क्या कहेंगे? जी, मैं एक चीज अपनी बात में जी कि एक प्रपोजल है जो बिजनेस कम्युनिटी ने, फेडरेशन ऑफ पाकिस्तान चैम्बर ऑफ कॉमर्स, गौर एजाज साहब वगैरह और दूसरे हमारे साथियों ने वर्क किया है इस मुश्किल से जान छुड़ाने का, और वो ये है कि वो IPPs जो अपना इन्वेस्टमेंट वापस ले चुके हैं या उससे ज्यादा दुगना ले चुके हैं और बंद पड़े हैं, कम एफिशिएंसी पे हैं, उन्हें भी कैपेसिटी चार्ज दिया जा रहा है एग्रीमेंट के मुताबिक। उनको हुकूमत नेगोशिएट करके खरीद सकती है। वो कंपनियां को कम पे करना पड़ेगा कैपेसिटी चार्ज के मुकाबले में जो आप कर रहे हैं और आइंदा तक करते रहना पड़ेगा। तो एक ये भी है कि इसमें खुद से हम इस तरह से भी छुटकारा पा सकते हैं। और बाद में लोग कह रहे हैं आलमी अदालत में जाएं, आलमी अदालत में जाके हम ये साबित करें कि ये जो 8 IPPs हैं या 12 IPPs हैं इसमें और इनवाइसिंग हुई है, मिस डिक्लेरेशन, थेफ्ट हुआ है और मैनिपुलेट किए गए हैं। जो प्रॉफिट्स जो $50 मिलियन पे प्लांट है वही कंपनी ने लिख के दे रहे हैं कि ये प्लांट $50 मिलियन का है, उसको $105 मिलियन में दुगना लगा के और दुगने के ऊपर 17% इक्विटी प्रॉफिट लेके तो पाकिस्तान भी मिल के हुआ। इसमें ब्यूरोक्रेट भी सब शामिल है, पॉलिसी मेकर्स भी शामिल है, सरमायाकार भी शामिल है, लेकिन अब तो सफर तो पब्लिक कर रही है ना। अब तो हर बार जो कीमतें बढ़ानी पड़ती हैं सर्कुलर डेट की वजह से, वो पास ऑन कहाँ हो रही है, सार्फिन को हो रही है। और अब वो सार्फिन तो बेग साहब ये हो हुकूमत किस गया है कि चीज का देखते इंतजार हैं। कर रही है? आपने कहा कि गुंजाइश कहीं ना कहीं मौजूद है, ब्रीच ऑफ कॉन्ट्रैक्ट का भी आपने जिक्र किया, इसके अलावा आपने जिक्र किया जी, कि breach of बिजनेस contract साबित कम्युनिटी ने करें। एक प्रपोजल हम रेडी हमारे किया पास है। सबूत है, जी वही कंपनियां लिख के देखिए उन्होंने दिया हुआ है कि ये प्लांट, ये कैपेसिटी, ये मेक, ये मॉडल इतने का है और वही 3 जगह लगा है तो 2 जगह उसकी कीमतें दुगनी है। क्यों? जी,
तो हुकूमत रियासत किस चीज का तो इंतजार कर रही है, ये भी बताएगा। हमें पीपल्स जाना पार्टी इसको पड़ेगा। लेके जाएगी, इन मामलात को आप रख चुके हैं, ये देखिए, सिफारिशात हुकूमत के सामने आ चुकी हैं, डिस्कशन अंडर डिस्कशन है, या अभी इन पर डिस्कशन होनी है, इनको लाना है अभी डिस्कशन में? क्या नहीं, स्टेटस पावर है की इन कायमा कमेटी प्रपोजल्स में का ये या उठे मुज़ाकरात का? और अपना मिनिस्टर साहब से भी इनसे बात हुई है, लेकिन ये इतने आसान हल नहीं है। बट हमें लीगल डिपार्टमेंट के साथ बैठ के इन सबको रिव्यू करें, पिछली रिपोर्टें निकालें जो पीटीआई के वक्त में बनी थी और शेल्फ हो गई, अमल दरामद नहीं हुआ। और मोहम्मद अली साहब की जो रिपोर्ट है आईपीपीस के ऊपर, वो एक बहुत ही अच्छा डॉक्यूमेंट है, खुदारा उसको पब्लिक करें तो कोई ना कोई हल निकल आएगा। आप अपने लोगों को होस्टेज नहीं कर सकते, आने वाली नस्लों को गिरवी रख के नहीं जा सकते। इसका हल हमने निकालना है मरने से पहले। जी जी एजाज साहब, कीअं ॾिसो पिया, बेग साहब जी ॻाल्हियूं मां ॿुधियूं अचनि था त मुख़्तलिफ़ प्रपोज़ल्स आहिनि, अंडर डिस्कशन पे कुझु मामला आहिनि, पर हुन में वक़्तु लॻंदो। त फ़िलहाल जेको ही सॼे मुल्क में असीं माहौल ॾिसूं पिया, इनखे किथे दंग थींदे ॾिसो पिया हुआ? माहौल ठहियो आहे, पॉलिटिकल गेम में उहे सभु जो पंहिंजो पंहिंजो रुख आहे, ऐं हुकूमत जेका हूंदी आहे त हुकूमती धुर ते ज़िम्मेवारी वधीक हूंदी आहे, ऐं हुकूमती धुर थोरो बुर्दबारीअ जो मुज़ाहिरो कंदी आहे, एग्रेसिव एटीट्यूड अख़्तियार न कंदी आहे। पर हिन सॼे मामले में असांखे हुकूमत बि एग्रेसिव मोड में नज़र अचे थी। उहा ॿी ॻाल्हि आहे त पीटीआई ते पाबंदी हणण जा ऐलान करण खां पोइ वरी पोइते हटी विया आहिनि, ऐं छो त हुन ते जेका हिकिड़ी तनक़ीद बि थी मुख़्तलिफ़ सभिनी सेक्टर्स मां, मुख़्तलिफ़ धुरनि तरफ़ां, त बहरहाल अञा बि जेको आहे त माना शयूं जेको आहे उहे कंहिं स्मूथ वे ॾे वेंदे, या हिकिड़े कंहिं का उमेद पैदा थिए त को मामला अॻिते हली महीने में या 2 महीननि में या 4 महीननि या 6 महीननि में हल थींदे नज़र ईंदा, उहा शइ नज़र कोन थी अचे। छो त जेके बि हिन जा स्टेक होल्डर आहिनि, चाहे उहो इस्टेब्लिशमेंट हुजे, नून लीग जी हुकूमत हुजे, पीपल्स पार्टी हुजे, उन्हनि सभिनी जो जेको आहे त रवैयो जेको आहे उहो ईअं थो लॻे ॼण हिकिड़ो मुंजमिद थियल आहे, ऐं हू शयुनि खे सुलझाइण वारे पासे शायदि एतिरो तेज़ी सां अॻिते नथा वठी वञणु चाहिनि, या हालतूं अहिड़ियूं घटि में घटि पैदा या माहौल अहिड़ो पैदा न कयो वियो। हाणे हिकिड़े पासे जमात इस्लामी सां हिननि ॻाल्हियूं पिया कयूं त असां तव्हांजा मुतालबा मञूं था, ॿिए पासे हुननि जे कारकुननि जूं गिरफ़्तारियूं पिया हलियूं। पीटीआई सां बि साॻी हालत आहे त भई तव्हां असां ॻाल्हियूं था कयूं, असां वरी ॿिए पासे हुननि जूं गिरफ़्तारियूं बि जेको आहे त रोज़ हलनि थियूं पियूं। हाणे हू राहुल जेको आहे उहो इंग्लैंड में वेठो आहे, उहो हुनखे इन्विटेशन थो ॾिए त कंहिं प्रोग्राम में तव्हां अचो एज़ ए स्पीकर, उनखे गवर्नमेंट हिकिड़ो रंग थी ॾिए त हू इंडियन एजेंट सां जेको आहे त हू मुलाक़ातूं पियो करे या राब्ता। त इहो जेको एटीट्यूड आहे मां सम्झां थो त इन सां शयूं सुलझंदियूं न, पर अञा जेको आहे बिगाड़ पैदा थींदो। जेतिरे क़दुरु आईपीपीएस जे हवाले सां बेग साहब जूं तजवीज़ूं ऐं ॻाल्हियूं आहिनि, उहे बिल्कुलु अली पल साहब बि ख़दशे जो इज़हार कयो त इहे एग्रीमेंट जेके आहिनि उन्हनि जी वायोलेशन। भाई एग्रीमेंट में सिर्फ़ु एग्रीमेंट तव्हां कैंसिल न कयो, तव्हां पहिरियों कमु इहो कयो, इन्हनि जी फ्रॉम द डे वन थर्ड पार्टी फॉरेंसिक ऑडिट करायो, कहिड़े कहिड़े मसइले ते कहिड़ियुनि शयुनि जी ख़िलाफ़ वर्जी कंहिं कई आहे, कंहिं ग़लति बयानी कई आहे, कंहिं किथे हिननि कूड़ ॻाल्हायो आहे, किथे ओवर इन्वेस्टिंग थी आहे, ऐं उनजे नतीजे में पाकिस्तान खे केतिरो नुक़सानु थियो आहे। सिर्फ़ु तव्हां उहे उन्हनि खां पंहिंजा जेके मुआहिदनि मुताबिक़ ई फॉरेंसिक ऑडिट करे उन्हनि खे तव्हां थोरो बेल्ट टाइट कयो, ॾिसो त हीअ पाण कीअं था अचनि पिया सही मैदान ते, ऐं कीअं हिन जो नतीजो अचे थो। पर असल ॻाल्हि मुसीबत इहा आहे त हिन मुल्क जी बदकिस्मती इहा आहे त रियासत जे मफ़ादनि ते शख़्सियतुनि जा मफ़ाद हावी थी विया आहिनि, ऐं उहे शख़्सियतूं हर शोबे में वेठियूं आहिनि, सिर्फ़ु कंहिं सियासत में न आहिनि, मुख़्तलिफ़ रियासत जे इदारनि में वेठियूं आहिनि, ऐं उहे पंहिंजे ज़ाती मफ़ादनि जी तस्कीन जेको आहे उहे चाहिनि था, ऐं इन करण जे लाइ अॻिते को वधे नथो। तव्हां ॾिठो त इशरतुल जेको आहे त हुसैन जेको आहे जॾहिं स्टेट बैंक जो गवर्नर हो, उनजे सरबराही में हिकिड़ी कमेटी ठही रिफॉर्म्स जे लाइ, उहा जेको आहे हिन दॿाए छॾी, जेको पई आहे उन ते अमल न कयो वियो। 2019 में इमरान ख़ान कोशिशि कई, पर उनखे बि पर सड़ंदे महसूसु थिया, उहो बि चुप करे वेही रहियो। ऐं त जेसिताईं तव्हां ड्रास्टिकली रिफॉर्म्स न कंदव, गवर्नमेंट जा ख़र्च न घटाईंदव,
ऐं हिकिड़ी जस्टिस काज़ी फ़ाइज़ी साहिब जी जजमेंट आहे, उन में हिकिड़ो तस्करो थियल आहे त कोविड दौरान पोस्ट ऑफिस वारनि 50,000 खां वधीक घोस्ट फौजी पेंशनर आइडेंटिफाई कया ऐं उन्हनि 50,000 खां मथे घोस्ट फौजी पेंशनर जी जेका साल जी रक़म आहे उहा फेडरल गवर्नमेंट जे बजट जे बराबरि हुई। त उन जजमेंट में जेको आइडेंटिफाई कई हुयूं आहिनि शयूं अॼु ॾींहं ताईं कंहिं हिन हुकूमत जेको आहे उन जेके घोस्ट पेंशनर आहिनि उन्हनि जो पतो बंदि न करे सघिया आहिनि त जी तव्हां कहिड़े मुल्क कहिड़ी कमिटमेंट आहे हिन मुल्क सां या हिन मुल्क खे तव्हां किथे जेको आहे खणी ईंदव, जॾहिं त तव्हांजा प्रकार इहे आहिनि जो आए ॾींहुं सिर्फ़ु तव्हां पंहिंजे ज़ाती मफ़ादनि खे सिर्फ़ु था वठो। ॻाल्हि अलीपल साहिब पे कई त हिन में हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सिर्फ़ु चवणु ॾियो त अलीपल साहिब चयो त भई पीटीआई ॻाल्हि इहा आहे त हिन मुल्क में जेके बि हुकुमरान रहिया आहिनि बशमूल इमरान ख़ान सभिनी पंहिंजे ज़ाती ख़्वाहिशुनि जी तकमील जे चकर में मुल्क जो बेड़ो ॿोड़ियो आहे। मां सिर्फ़ु हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॾियां त सखर ऐं हैदराबाद मोटरवे उनखे सीपेक मां इमरान ख़ान कढी छॾियो, उनजा पैसा मुराद सईद वञी केपी में लॻाया, उते वञी रोड ठाहिया। उन वक़्तु उनजी कास्ट हुई 175 अरब रुपया, हाणे उहा कास्ट वधी वई आहे 400 अरब रुपया, 250 अरब रुपया हिन क़ौम जे ॻिची में इहो पइजी आहे। इन जो ज़िम्मेवार केरु आहे? इन्हनि जो कंहिंजो इंसाफ़ थियो आहे हिन वक़्त ताईं? त मक़सदु चवण जो त हर हुकुमरान जेको आहे पंहिंजे वक़्त जे हुकुमरान चाहे पीपी हुजे, फौजी हुजनि, नून लीग हुजे, पीटीआई हुजे, सभिनी जा करतूत कोन्हे को पाण खे चए त मां मुल्क जे लाइ भलो कयो आहे या कुझु न कयो आहे। त मक़सदु त इहे जेके हिननि जा ज़ाती मफ़ाद आहिनि उहे रियासत जे मफ़ाद ते हावी थी विया आहिनि। ज़ाती मफ़ाद रियासती मफ़ाद रियासत जे मफ़ाद ते हावी जॾहिं थियनि था त पोइ ही जेके मिसालूं आहिनि या जेके मामला आहिनि असांखे आम नज़र अचनि था। अलीपल साहिब कोई तव्हांजो आख़िरी फाइनल कमेंट तव्हां खां वठंदसि। अलीपल साहिब मूंखे ॿुधो पिया मां ॾिसो जी अॻिते हलण खां पहिरीं हिकिड़ी जी जी अलीपल साहब जी अलीपल साहब जेकर ॿुधो पिया त पोइ रेस्पॉन्ड छा कंदो? जेका अजय साहब ॻाल्हि कई त लैक ऑफ प्लानिंग एंड लैक ऑफ कमिटमेंट, ज़ाती मफ़ाद रियासत जे मफ़ाद ते हावी नज़र आया। पोइ कंहिंजो बि दौर हुजे, का बि हुकूमत रही हुजे ऐं उनजी जेको उनजो समूरो चए ते जेको सफ़र करिणो पियो आहे उहो ज़ाहिर आवाम खे करिणो पियो आहे। हिन वक़्तु आवाम भोगे पियो मुख़्तलिफ़ फॉर्म्स में ऐं हिन वक़्तु जेका सूरत हाल नज़र अचे पई त हुकूमत पाण बेवस नज़र अचे पई इन समूरनि मामलनि खे हल करण जे हवाले सां। नाज़रीन राब्तो मुनक़दे थी वियो ऐं प्रोग्राम जो वक़्तु बि असांजो पूरो थिए पियो। मूंसां गॾु जेके प्रोग्राम में एजाज़ महर साहब हुआ, अलीपल साहब हुआ, मौलाना असदुल्ला भुट्टो साहब ऐं मिर्ज़ा इख्तियार बेग साहब हुआ पाकिस्तान पीपल्स पार्टी मां। ॻाल्हि सभिनी जी अवां ॿुधी, सभिनी जो जेको मौक़िफ़ आहे उहो अवां ॿुधो। जेका सूरत हाल आहे इन में को शक न आहे, का ॿी राय न आहे त मुल्क हिन वक़्तु तमामु जेके मुख़्तलिफ़ चैलेंजिस आहिनि उन्हनि खां गुज़रे पियो ऐं नाज़ुक सूरत हाल बि आहे, इंतिहाई सेंसिटिव सूरत हाल बि आहे ऐं हिन ज़ाहिरा हुकूमती धुर ते इहा ज़िम्मेवारी आहे त कहिड़े रीति हिननि चैलेंजिस सां मुंहुं ॾिए थी। पर इहा जेका बार बार ॻाल्हि उहा आवाम पारां बि अचे थी, जेके नाज़रीन मुख़्तलिफ़ जेके उहे माण्हू जेके शऊर रखनि था न सॼी सिचुएशन खे ॾिसनि था, बार बार इहा अचे थी त जेको बुनियादी कमु आहे त ज़ाती मफ़ादनि खे साइड ते रखिणो पवंदो ऐं मुल्क जे मफ़ादनि खे, रियासत जे मफ़ादनि खे जेसिताईं प्रायोरिटी न ॾिनी वेंदी तेसिताईं सूरत हाल में का वरी तब्दीली न अची सघंदी। नाज़रीन पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कजो। वरी सुभाणे मां असां मुलाक़ात कंदासीं। अल्लाह हाफ़िज़।